हर शय मुफ्त में मिली तो वो इन इलाके जा मुसलमानों कलम मुफ्त में, कुरान मुफ्त में, मस्जिद मुफ्त में, आलम मुफ्त में। ताजे को समाज ने से दे टे कुरान जा हाफिज पग बददा मुफ्त में। मौलाना फैज मोहम्मद साहब जो मेहनतों मुफ्त में, पर मिठो मोहम्मद भी मुफ्त में। आना मिठे मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो तो अल्लाह जन्नत भी सदे देव मुफ्त में। जन्नत हलंदो होने था गालायो सब इन वाले नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। माता ने अर्ज खणी आयो असा नारा न दाऊं गुलामी रसूल में मौत भी कबूल है ना, लेकिन दाढ़ी रखना कबूल नहीं, मस्जिद में जाना कबूल नहीं, शरीयत के मुताबिक शादी कबूल नहीं। ओ मुसलमानों सोचने जो मकाम जन्नती न मिलदी। अब हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लदीन खलौ मिन क़ब्लिकुम। अल्लाह तो फरमा मानो क्या समझो तो ये जन्नत मिलदी आहा को जगे आगे आया असा उनके आहा की तो इन मुसीबतों ना आयुन, इन आजमाइशों ना आयुन, इन इम्तिहान ना आयान, उन्हें वड़ा इम्तिहान हा वड़ा वड़ा रसूल भी गड भी चौथन पो भी चौथा मता नसरुल्लाह अल्लाह जी मदद कदही तकलीफ सहाबा पेट सा पत्थर बधी मदीने जे मीर जे अग्या गोडा खोड़े मोहम्मद करीम जे अग्या वेही करे कुरान सिखदा। कुरान एरा तो जाते रहे पार कदे 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 अजी गुपचान में ये आयो जे कुंदर कुछ जी व्या हे कुरान जे हाफिज जे के तावण थीना नौ ने आलंदड़ा ये मामूली न तव अजो आलमन के पटका पाराइंदा पर खुदा जो कसम आई पटका कपड़े जा टुकड़ा न समझ जो गुमजान जा मुसलमानों ये जन्नत जा ताज था। हां ये मुफ्त में इन जे पे अमा के अल्लाह एड़ो ताज पाराइंदो जो ज़ौ अहसन मिन ज़ौ शम्स दुनिया जे सिज का वधीक उन ताज में रोशनी हो जन्नत ही न मिलदी। साहबा का आया हजरत सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वडी उमरा सभी साबिर ईसाई आलम जी खिदमत पियो करे छाजे लाए तमा की जन्नत मिले जन्नत जे शौक में असा वेठा हो जो जन्नत ये मिले ता ना चो तो कलमो भी मुफ्त में मिलियो कुरान भी मुफ्त में मौलवी भी मुफ्त में मस्जिद मुफ्त में मिठो मोहम्मद भी मुफ्त में हाने जन्नत भी असा क्यों मुझे तो मिले न बा उन्हें जरा मेहनत करनी पौंदा उन्हें जरा मेहनत करनी पौंदा हर शरफ तो फरमाए मुफ्त में निमान जन्नत की कोशिश क्यों न तो वो मिलंदा वो सही कलमे जे करे पर जे कम घट होंदो न वो डंडा लगंदव हां जेतरो लटो मेरो होदो आ वो माई उनके सोचो कुछ घणी हणदी मेरा थी हलिया थे तो सोटा और जे कुरान वारन सा नमाज पढ़दे दाढ़ी रखंदे नारा हणदे हलिया से तो सोचो ही न सिधो जन्नत में। हज़रत सलमान रज़ी अल्लाह तआला अन्हु ने आलम जी खिदमत पे करे ईसाई आलम मां जन्नत मिली हाने उन जो टाइम पूरो थियो जे तू मरे तो मां काने वने ये सलमान फलन जादे वडो आलिम थे ईसाई मजहब जो उन दे वन आयो उन जी खिदमत कंदे कंदे वो भी मरे पियो जैसे तू प्याला थो करे मां काने वने उन जो सलमान हाने ईसाई मजहब में एडो वडो आलिम कोने जो मा तो के ओने मोकलिया बाकी गाल बुध हेडो ही एकड़ो इलाइको थई यसरब जो शहर खजन जो शहर उन शहर जो नालो यसरब ओडे वञ ये वञ हलियो और ईरान जो हेडे यसरब
उते वञो, उते अल्लाह जो आखिरी नबी मोहम्मद आयो होंदई। वञो उन जूं निशानियूं मां ॿुधायां थो त उहो कहिड़ो आहे। हिकु निशानीअ ते सदको न खाईंदो, ॿी निशानी हदियो क़बूल कंदी, टी निशानी त ॿिन्ही कुलनि मुबारकनि जे विच ते सूफ़ जी शक्ल में सुहिणे अंदाज़ में मोहरे नुबुवत लॻल अथसि, जंहिंते साफ़ लफ़्ज़ में लिखियल आहे मुहम्मद रसूलुल्लाह। वञो न मोहम्मद जी ग़ुलामी कर, उन मोहम्मद जो कलमो पढ़। अदामो जे साईं जी तारीफ़ तौरात में लिखियल आहे, इंजील में अल्लाह तो फरमाए सोना मोहम्मद अरबी सब चओ अलैहिस्सलातु वस्सलाम। हे यहूदी तो के सुञाणींदा इएं الذين يعرفونه كما يعرفون ابناءهم। जे माण्हू पंहिंजनि पुटनि खे सुञाणींदो आहे न, मोहम्मद तोखे सुञाणनि था, पर वॾा हरामी आहिनि। हीअं तुंहिंजे शान ते पने ते हथ रखी वेठा आहिनि। तुंहिंजी तारीफ़ असां तौरात में लिखी विया, तुंहिंजी त लिखी आहे पर तुंहिंजे सहाबा जी बि लिखी। क़ुरान फरमाईंदा الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने बि हलंदो। उन रसूल मोहम्मद करीम जी ताबेदारी कंदा आहियो। जे मोहम्मद रसूलुल्लाह जी तारीफ़ तौरात में लिखियल, इंजील में लिखियल, जो मोहम्मद मुस्तफा जी तारीफ़ त लिखियल, पर हुजूर जे सहाबा जी भी तारीफ़ लिखियल। अल्लाह रब कुरान में फरमाए थो, फरमाईंदा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन अज़रि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। दाना अल्लाह मदीनो घुमाई दई ए लवी ने दादा चवंदे त रोज़ा उते नसीब थी दई। अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए, मक्के में जलाल, मदीने में जमाल। अल्लाह अल्लाह हर सलमान निकतो काफिला पिया वञनि, कारे था वञो, चई वञूं था यसरफ। उन यसरफ जे शहर में चई यार मांखे बि वरतियूं हलो। चई पैसा ॾे, चई यार ग़रीब आहियां, ॿ-टे बकरियूं अथव चओ त ॾियां। वरतई हलंदे हलंदे हर सलमान रज़ी अल्लाह ताला अन्हु खे उन काफ़िले वारनि मदीने में जी करे गुलाम करे विकिणी छॾियो। यहूदे खे चओ गुलाम हेॾा बकरियूं वरतऊं, उन खां पैसा वरतऊं। हज़रत सलमान मदीने जे बाग में कमु पियो करे, होॾा मदीने जे गली गली में चौक चौक ते चओ त मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नुबुवत जो नगारो वॼे पियो। अल्लाह अल्लाह यहूदी को यहूदीअ खे चए भाउ खे अदा ॻाल्हि ॿुधी अथई कहिड़ी? चए मोहम्मद जेको मक्के मां आयो आहे, चई हा, चए उन जो दीन तरक़ी पियो करे, ॾींहों ॾींहुं वञनि था माण्हू वधंदा। हज़रत सलमान कन ॾेई ॿुधेनि थो, पर चयो सलमान तूं कन ॾेई न ॿुध, छो अक्सर करे मोहम्मद मुस्तफा जे दीन में दाख़िल थियण वारा ग़रीब ग़ुलाम मिस्कीन। अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो मां मोहम्मद मुस्तफा जे दीन जी दावत ॾिनी, मुंहिंजे दीन इस्लाम खे क़बूल करण वारा
वारा गरीब गुलाम फरमाए तेरे क्या मदवे जी दीनी रहदा भी गरीब ही गुलाम कुरान जा हाफिज गरीब जाबर आलिम गरीब जाबर जलसे करान वाला गरीब जाबर जलसे बुदन वाला गरीब जाबर हुजूर फरमायो फरमाए तूबा लिल गुरबा हुजूर फरमायो ओ गरीबो यार तवा के मोहम्मद करीम जी मुबारक तवा जो क़यामत जे ॾियारे अमीरन का 500 साल पर गरीब आग में जन्नत में वींदो राजा